अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु तव्हांजे आॾो पेश कंदासीं हिकिड़ी कहाणी। मां आहियां तव्हांजो मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। अॼु तव्हांजे आॾो पेश कंदासीं कहाणी काठेर बादशाह। हिकिड़ो ग़रीब काठेरो जो काठियूं करे पंहिंजो ऐं बचनि जो गुज़ारो कंदो हो। हिकिड़े ॾींहुं जीअं ई काठियूं शहर में खपाइण आयो, तीअं ई मुंहं में बादशाह जो ख़ासि बोरची मिलियुसि। हिन जूं काठियूं बि हुयूं मोचारियूं, सो बोरचीअ चयसि त उहे काठियूं शाही बोरचीअ खाने ते हली लाहे। काठेर बोरचीअ सां गॾिजी वियो ऐं वञी काठियूं बोरचीअ खाने ते लाथाईं। बोरचीअ हिन खे क़ीमत बि सुठी ॾिनी ऐं चयाईंसि त रोज़ानो काठियूं ॾींदो कर। बोरचीअ वटि उन वक़्तु शाही लुक में मां कुझु बचियल हो, उहो बि हिन खे ॾिनाई। काठेर वीचारे जो बादशाही खाधो चखियो, सो हैरत में पइजी वियो ऐं बोरचीअ खे चयईं त ही त वाह जो ताम आहे, हिन ते ख़र्च बि ॾाढो थींदो हूंदो। बोरचीअ चयसि त ही खाधो ख़ासि बादशाह खाईंदो आहे। जेकॾहिं तोखे अहिड़ो खाधो ड्रव ते खाइणो आहे त ओतिरा पैसा ॾे त ताम तयारु करे ॾियईं। काठेर चए त रुॻो आउं खावां ऐं मुंहिंजा बचड़ा न खाइनि, उहा ॻाल्हि सुठी न आहे। तंहिं करे लेखो करे ॿुधाए त पैसा केतिरा लॻंदा, जो असां सभई हिकु भेरो ही ताम ड्रव करे खाऊं। ॿियो त मूं वटि कुझु बि कोन्हे, बाक़ी रोज़ानो 2 भरियूं काठियुनि जूं आणींदुसि। हिक भरीअ जो मुल्ह तूं वटि तेसीं ताईं अमानत रखिजांइ, बाक़ी हिक भरीअ जो मुल्ह वठी बचनि जो पेट कुवत कंदुमि। पोइ जॾहिं उहे पैसा पूरा थियनि तॾहिं तूं असांखे उहो खाधो तयारु करे ॾिजांइ त हिकु भेरो मां ऐं मुंहिंजा बचा उहो खाई ड्रव कनि। बोरचीअ हिन खे चयो त चङो, तूं पूरा 12 महीना रोज़ानो हिकिड़ी भरी अमानत रख। 12 महीननि खां पोइ तुंहिंजा एतिरा पैसा थींदा, पोइ तोखे हिकिड़ो देगड़ो उन ताम जो तयारु करे ॾींदुसि। काठेर उहा ॻाल्हि ॿुधी सिधो पंहिंजे घर आयो ऐं घर जे भातियुनि सां अची ॻाल्हि कयाईं त अॼु मूं बादशाही ताम जा 2-3 गिरह खाधा आहिनि, उन्हनि जी कहिड़ी ख़बर करियां। शाही बोरचीअ सां उहा सलाह करे आयो आहियां त हिकु दफ़ो असीं सभई उहो ताम ड्रव करे खाऊं, पर उन लाइ तव्हां सभिनी खे 12 महीना मूं सां गॾु काठियूं करणियूं पवंदियूं। काठेर जे भातियुनि उहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ त रोज़ानो घर जा सभई भाती ॾाढे शौक़ सां काठियूं करण लॻा ऐं ॾींहं ॻणण लॻा त खेर जा 12 महीना गुज़रनि त को बादशाही खाधे जो मज़ो वठूं। चवंदा आहिनि त जंहिंमें माण्हू पियो सो राह रहंदी केतिरो। आख़िर हलंदे हलंदे 12 महीना बि ईअं अची पूरा थिया ऐं बोरची बि बादशाही ताम जो देगड़ो तयारु करे खणी काठेर खे हथ में ॾिनो। देगड़ो खणी घर ॾांहुं राही थियो। होॾां काठेर जे घर जा सभई भाती बि इंतज़ार में वेठा हुआ त इजो थो बादशाही ताम अचे ऐं खाई था ड्रव करियूं। काठेर घर ॾांहुं ईंदे अञा थोरो पंधु मस कयो त वाट ते हिकिड़ो फ़क़ीर गॾियुसि, जंहिं चयसि त बुख अथमि, ख़ुदा कारण ड्रव कराए। काठेर खे बि अलाह ॾिनो ईमान, सो दमियल देगड़ो ई फ़क़ीर जे अॻियां लाहे रखियाईं। हिकिड़ो फ़क़ीर हो बुखायल, ॿियो ताम हो बादशाह। ऐं काठेर जे ॾिसंदे ॾिसंदे सॼो देगड़ो ख़ाली थी वियो। काठेर पोइ ख़ाली देगड़ो खणी थियो घर राही। संदसि भाती जिन सॼा सारा 12 महीना काठियूं ढोयूं हुयूं से संदसि वाट वाझाए रहिया हुआ ऐं हिन खे परे खां ई देगड़ो मथे ते ॾिसी ख़ुशि थियण लॻा। नंढड़ा ॿार त डोड़ी अची हिन खे चंबरिया। आख़िर काठेर अची घर पहुतो ऐं ख़ाली देगड़ो अची घर वारनि जे अॻियां लाहे रखियाईं। सभई भाती हैरत में पइजी विया त ही वरी छा थियो। काठेर चयनि त गम न करियो, ही देगड़ो 7 ॾींहंनि जे हिकिड़े बुखे फ़क़ीर खे ख़ैरात करे आयो आहियां। पाण वरी काठियूं करे ॿियो देग वठंदासीं।
थोड़ा घणा ॾींहं गुज़रिया त उन मुल्क जो बादशाह गुज़ारे वियो। बादशाह खे औलाद हो ई कोन, सो मरण महिल वसियत करे वियो त सुबुह जो सवेर मुंहिंजो जनाज़ो खणिजो ऐं जेको बि पहिरीं माण्हू मुंहं ते चढ़ेव तंहिंखे मुंहिंजी जाइ ते पंहिंजो बादशाह कजो। काठेर बि हमेशह वांगुरु सुबुह जो सवेर उथी वियो, काठियूं मेण काठियुनि जी भरी मथे ते रखी शहर जे दरवाज़े वटि पहुतो। तीअं ई माण्हुनि वठी वेझारे सेंजारे शाही वेस वॻा पाराए तख़्त ते विहारियंसि। पोइ संदसि घर जे भातियुनि खे बि माण्हू वठी आया। पहिरियां ई त ॾाढा ड्रिॼा, पर पोइ ॻाल्हि ॿुधण ते ख़ुशि थी अची शाही महल में दाख़िल थिया। बादशाही बेपरवाही ग़रीब जा ग़म ई लही विया। काठेर बादशाह ॾाढे सुहिणे नमूने सां हुकूमत हलाइण लॻो, पर संदसि राणी अची अंगल कया ऐं विच दरिया में महलात ठाराए वेही रही। हिक भेरे दरिया खे हुजे चाड़ सो हिन बि महलात मां बीठे दरिया जो दीदार कयो। दरिया में हिकिड़ो जहाज़ किथे को धकिजी पियो हो। उन जो हिकिड़ो माण्हू लुढ़ंदो लहरनि में लिपेटूं झलींदो अची राणीअ जे महलात वटां चढ़ियो। राणीअ हिन शख़्स खे ईअं लुढ़ंदे घोता खाईंदे ऐं हथ पेर हणंदे ॾिठो, सो खेसि उहो तमाशो थी आयो ऐं बादशाह खे चयईं त रोज़ हिकिड़े माण्हूअ फलाणे हंधा दरिया में फिटो कयो वञे, जो ईअं तरंदो हिते अची पहुचे त मां बि मज़ो ॾिसां। वीचारे काठेर बादशाह उन ई कम खां ॾाढो नटायो। हेठायूं मथायूं वरिताई त उहो ज़ुल्म जो कमु आहे, मन राणी उन ई ॻाल्हि तां लही वञे, पर राणी पंहिंजे ज़िद तां न लथी। आख़िर बादशाह उहो हुकुम जारी कयो। पोइ रोज़ानो हिकिड़ो माण्हू दरिया में उछलायो वेंदो हो। के त तरी अची राणीअ जे महलात मां चढ़ंदा हुआ, पर घणा वीचारा ईअं ई विच दरिया में ॿुॾी वेंदा हुआ। माण्हुनि जो ही हाल ॾिठो सो अची नाराज़गी पैदा थी ऐं चोतरफ़ बादशाह लाइ बद दुआऊं शुरू थी वियूं। हिक दफ़े सॼे मुल्क जा माण्हू गॾिजी बादशाह वटि लंघी विया ऐं अर्ज़ु कयाऊंसि वधीक ई ज़ुल्म मुल्क खां सठो कोन थींदो, तंहिं लाइ को तदारक थिए, न त मुल्क में बग़ावत थी पवंदी। ॿिए ॾींहुं काठेर बादशाह पड़ो घुमायो त अॼु असांजो वॾो शहज़ादो दरिया में घिरंदो। ॿिए ॾींहुं ॿियो शहज़ादो, टे ॾींहुं टियों। अहिड़ीअ तरह जेसीं ताईं असांजा शहज़ादा सलामत आहिनि तेसीं ताईं उहो ई राणीअ खे उहो तमाशो ॾेखारींदा। राणीअ खे जॾहिं बादशाह जी हिन हुकुम जी ख़बर पई तॾहिं ज़ारो ज़ार रोई ऐं अर्ज़ु कयाईं त हाणे उहो हुकुम रद्द थिए त अॻिते को बि माण्हू दरिया में न उछलायो वञे। जेकी माण्हू दरिया में मुआ आहिनि उन्हनि जो खून बहा मुंहिंजनि हीरनि जवाहरनि ऐं ज़ेर ज़ेवरनि खे खपाए अदा कयो वञे। आईंदा मण घड़ीअ ताईं को बि ज़ेवर न पाईंदसि। काठेर बादशाह पोइ राणीअ जो चवण वठी पंहिंजो हुकुम रद्द कयो ऐं रैयत सां अहिड़े अदल इंसाफ़ सां हलियो ऐं सॼी उमिरि सभु को खेसि दुआऊं कंदो रहियो। अदा इहा ई काठेर बादशाह जी कहाणी। उमेद आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी।